ज़हर ज़िंदगी तव्हां बि बजणा असां बि बजणा लुकमान जे करे असांखे धक आयो न त उनजी परवाह असांखे न बाक़ी असां दसे तुंहिंजे मथे में विझंदासीं धूड़। मीरा खे अजायो घर खां ॿाहिरि वञण न ॾियो। मीरा खे खुली आज़ादी ॾियण जो नतीजो तव्हां अॻु बि ॾिसी चुका आहियो। ओड़ो त घणेई सम्झाए थो पर छोरी बि त मुड़े न। हींअर जो हींअर वञी उन निभागन खे वठी अच पर जे सावण अचण बि चाहे न त उनखे वठी न अचिजांइ। अॼु मां हिन निभागन जी खल पुठीअ तां लाहे छॾींदुसि। बाबा मां चवां थो मीरा जे मथां पादर खणो पादर पोइ सुधरंदई ऐं पोइ घर जो कमकार कंदई। अरे जेकर तोखे तुंहिंजी माउ जो ऐं मुंहिंजो एॾो अहसास आहे न त पोइ असांखे कमाए छो न खाराई। पीरीअ में असांखे धिकी अलॻि छो कयो अथई। छोकिरी कलसूम खे शायदि रेस कमाल खान पसंदि। ओड़े तूं हिन घर जी नौकराणी आहीं ऐं नौकराणी थी रह मालकियाणी बणण जी कोशिश न कर। जेकर मूंखे शादी करणी हूंदी त मां भाॼाई अदावरे खां पाणी मशवरो वठंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।